सुबेदार सभागा मुख्य जमादार झटके या खबर बुधाई है तो छोकरी के अई उन जे ओड़े पीए के बेगुनाह गिरफ्तार कयो आहे। वो बेगुनाह नाहिन सर, वो धाड़े सोडे की मंगे दिया। धाड़े जे मंगे दिया है तो छा थी पयो? उन सा भवन में शामिल तो नाहे। यस सर, औ पाण उन्हनि खे सुञाणा थो। ॿई वीचारा गरीब ऐं शरीफ ऐं मिस्कीन माण्हू आहिनि सर। सर हूं उनखे एतिरे जे लाइ त गिरफ़्तार कयो आहे त जीअं हुनजी गिरफ़्तारी जो सोडो ॿुधे ऐं हिते उन्हनि खे छॾाइण जे लाइ अचे त असां खेसि चालाकी सां पकड़े ॾियूं। मूंखे अफ़सोस आहे सुबेदार सभागा त तो चवनि ऑफिसरनि जे करे माण्हू असां खां नफ़रत कनि था ऐं कंहिं बि द्वारियुनि खे पकड़ण जे लाइ असां उन्हनि जे माइटनि खे गिरफ़्तार कयोसीं। असां जी द्वारियुनि में कहिड़ो फ़र्क़ु थियो? सर जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त इहो क़दम खणी मूं ग़लति कयो आहे त उन जे लाइ सॉरी सर। तो सिर्फ़ इहो ॿुधाए त तो हुननि शरीफ़ माण्हुनि खे किथे रखियो आहे? सर असां वटि लेडीज़ लाकअप नाहे, इन्हनि जे करे मूं हुनखे क्वार्टर में बंदि कयो आहे। जमादार झटका ये सर तू हुननि ॿिन्हिनि खे पंहिंजे घर इज़त सां रवानो करिस। हाज़िर सर, ऐं हींअर ई वञी थो उन्हनि ॿिन्हिनि खे इज़त सां छॾियां। सर इहो त सुठो न कयो। शर्म सुबेदार सभागा मूंखे तो जो पहिरीं घणी शिकायतूं आयूं हुयूं। हिन खां पोइ जे तुंहिंजी शिकायत आई त मां तुंहिंजी रिपोर्ट मथे मोकिलींदुसि ऐं पोइ तूं समझी सघी थो। हली चो बाबा, हली चो, हली चो, हली चो। तव्हां इंस्पेक्टर साहब आज़ादु कराए छॾियो। हलो हलो बाबा पंहिंजे घर वञो। हाणे तव्हांजो केरु नालो न